पंहिंजी मर्ज़ीअ वारी ऐं न इन जेको आहे दीन जे अंदरि के कशाला कटिया, का महिनत कई, का कोशिश कई, सिर्फ़ु ज़बान जे मथां दावा आहे त साईं मां त सचो जो सचो जेको आहे दीनदार आहियां, पको मुस्लमान आहियां। दावा ते कमु न हलंदो, अमली ज़िंदगीअ सां कमु हलंदो। जेकॾहिं इंसान खे दुनिया जे अंदरि को बि अहिड़ी ज़रूरत पेश अचे थी जेसीं ताईं उहो अमल नथो करे तेसीं ताईं उनखे कामिल नथो सम्झे। इंसान खे बुख लॻे, मानी न खाए, चवे त यार मानी मूंखे वाह जी वणंदी आहे। अब बुख लॻी थी खाओ, चई न बसि मूंखे मानी वाह जी वणंदी आहे, गोश्त वणंदो आहे, भाॼी वणंदी आहे, मां ॾाढो पसंदि कंदो आहियां मानी खाइण जी। अब खाए नथो, चई न बसि मूंखे महबूब आहे। त काइनात अहिड़े माण्हू खे बेवकूफ़ चवंदी। इहो अमल त चलो ज़िंदगीअ खे हलाइण जे लाइ फ़र्ज़ आहे, पर अवां जेकॾहिं ज़िंदगी जे अंदरि जेके अमल इंसान जे लाइ ज़रूरी कोन्हनि, सुन्नत आहिनि, बुखार थी पियो, चवंदुसि त बाबा डॉक्टर ॾे नथो वञे, चई वाकई दवा बि वठणु घुरिजे, डॉक्टर ॾे वञणु घुरिजे, पर बसि मां नथो वञा, ठहियो। त काइनात में इहो नंढो सबबु न अपनाइण जे करे बि इंसानियत उनखे बेवकूफ़ सम्झंदी। पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुआमिले जे अंदरि इंसान अहिड़ो सादो आहे, या त जेको आहे धोखे जे अंदरि आहे, शैतान उनखे आसरा ॾिना आहिनि, जंहिंजे करे अमली ज़िंदगी छॾे करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान जेको आहे इन आसरनि ते, बहाननि ते, बाबा कलमो पढ़ियो में अल्लाह गफ़ूर रहीम आहे, महिरबान आहे, बख़्शींदड़ आहे, इन्हनि आसरनि ते ऐं इन्हनि ॾटनि ते पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके ॾींहं आहिनि उन ज़ाया करे छॾिया। अल्लाह वटि क़यामत जरी जॾहिं पेश थींदो त उनखे सवाइ बहानेबाज़ी करण जे को बि उन वटि जवाबु मौजूदु न हूंदो। हालांकि अल्लाह पाक सिधो सां क़ुरान पाक जे अंदरि बयानु फरमाईं त क़यामत जे ॾींहुं जॾहिं जन्नती हूंदा, हिकिड़ा सैरज नगर वारा जन्नत में वेठा हूंदा, ॿिया सैरज नगर वारा जहन्नम में भड़कंदा हूंदा, पोइ उहे मथियां जेके हेठियुनि खां पुछंदा, यार ॾे हलवा तूं त असांजे पाड़े में रहंदे, मां सलककुम फी सक़र, जहन्नम में छो पए? क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। क़ुरान चिटो फरमाए, सूरह मुदस्सिर जी आयत आहे, चवंदो त अल्लाह मुस्तक़बिल जे अमल खे क़ुरान में अॻु में अची करे बयानु करे इंसान खे सबक़ ॾिनई त इंसान मतां सुभाणे चवेंदा साईं मूंखे ख़बर न हुई, मां तोखे मुस्तक़बिल जा नक्शा, क़यामत जा वाक़िया ऐं उते जेको तुंहिंजो नतीजो निकिरंदो उन नतीजे जो जवाबु आहे, उनजो जेको अमल आहे तोखे क़ुरान जे अंदरि सवेर ॿुधाए थो छॾियां। मतां तूं क़यामत जहिड़ी चवेंदा साईं मूंखे ख़बर न हुई, फरमाईं त उहे चवंदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, दुनिया जे तख़्ते ते असां नमाज़ न पढ़ंदा हुआसीं। ॿिया बि अमल आहिनि, वलम नकु नुतइमुल मिस्कीन, असां मिस्कीननि खे खाधो न खाराईंदा हुआसीं, वकुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइदीन, जेके तक़वा ऐं परहेज़गारी इख़्तियार कंदा हुआ असां उहो अमल न कंदा हुआसीं, तंहिंजे करे जहन्नम जे अंदरि सड़ूं था। इहा ॻाल्हि ॿुधण में त सवली आहे, को मसइलो ई न आहे इंसान जे लाइ, पर जेकॾहिं इंसान इनखे इन ज़ावी जे अंदरि सोचे त जहिड़ी तरह काइनात जे अंदरि ॿिया असां खां अॻियां असांजा मिट माइट दोस्त अहबाब पाड़े वारा जहिड़ी तरह इन दुनिया ते ईअं ई राज कंदा हुआ जीअं अॼु तूं राज करे थो, जीअं अॼु तोखे ताक़त आहे, अहिड़े नमूने सां उहे ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। उन्हनि जो नालो एॾो हूंदो हुयो जो इशारे सां माण्हू उन्हनि जे हुकुम ते क़तल करे छॾींदा हुआ, ज़ुल्म जी इंतिहा करे छॾींदा हुआ। अॼु जेको आहे काइनात जे तख़्ते ते उन्हनि जो नालो निशान कोन्हे, उन्हनि जो वजूद त छा हूंदो, उन्हनि जे जिस्म खे, उन जे हॾनि खे इन ज़मीन जे क़बर ऐं मिटीअ जेको आहे ॻारे करे चूरो बनाए छॾियो। हाणे उन्हनि जो हाल छा आहे, सुभाणे असांजो हाल बि इहो ई थियणो आहे। उन वक़्त में इंसान वटि छा जवाबु हूंदो, जे जाइ जो इंसान उन वक़्त में पछताए, रड़ियूं कंदो, कूकू कंदो, वही यस्तगीथू युगाथू बिमाइन कल मुहल यशविल वजूह। क़ुरान फरमायो जहन्नम जी बाहि जॾहिं इंसान खे साड़ींदी त साण जे वक़्त में उन जी उञ एॾी शदीद थी वेंदी जो उहो जहन्नम जे दारोगनि खां चवंदो त मूंखे यार पाणी त ॾियो, त उहे जहन्नम जे रतु ऐं कुएं जो जेको तड़कियल पाणी हूंदो उहो प्याले जे अंदरि अची करे उनजे साम्हूं रखंदा अची करे, जॾहिं उनजे मुंहं जे साम्हूं उहो पाणी ईंदो, क़ुरान फरमायो युगाथू बिमाइन कल मुहल यशविल वजूह, हे मुंहं जो जेको गोश्त आहे
इहो सॼो रोड़जी करे भुगल थी करे उन प्याले जे अंदरि टच की करे किरी पवंदो उनजी गरमाइश थी करे। इहो हाल थींदो इंसान सां। ऐं इंसान लापरवाह आहे। इंसान खे अमल त पंहिंजी जाइ ते, सिधी ॻाल्हि ॿुधण जे लाइ बि इंसान खे नागवारी आहे। असां ॾिसो त मस्जिदुनि जे अंदरि जुमे जी नमाज़ ते माशाअल्लाह मखलूक सभनि जी तादाद में ऐं आम 5 वक़्त नमाज़ ते माशाअल्लाह 10-15 ॼणा बि मुश्किल सां। मुस्लमान त इहे ई आहिनि न, इहे आम ॾींहंनि ते करे था वञनि। इहो मुस्लमान आम ॾींहं ते मानी खाइण छॾे थो, आम ॾींहंनि ते रोज़ी कमाइण छॾे थो, जेकॾहिं बुखार थिएसि डॉक्टर खां इलाज वठणु छॾे थो, ॿियूं जेके ज़रूरत जा कम आहिनि ॾींहं राति इंसान मसरूफ़ आहे। कुझु त साईं किथे आहे, साईं वॾो मसरूफ़ आहे, मूंखे त टाइम ई कोन्हे। मुंहिंजा दोस्त, इहा मसरूफ़ियत तुंहिंजी तॾहिं कम जी आहे जॾहिं तूं दुनिया जी ज़िंदगी कामयाब बनाइण जे लाइ एॾी महिनत करें थो, आख़िरत जी ज़िंदगी कामयाब बनाइण जे लाइ इन खां वधीक तूं महिनत कर। अल्लाह ख़ालिक आहे, अल्लाह मालिक आहे, अल्लाह तबारक व तआला राज़िक़ आहे। रब जी ख़िलक़त में, रब जी हक़ानियत में कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो न आहे। पर मुंहिंजा दोस्त, उन ई रब जेको आहे असांजे लाइ कानून बनाइण फरमाया। फरमाई त हिन तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारींदे त उन वक़्त में उदख़ुलू या अय्युहा नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिका राज़ियतम मर्ज़िया फदख़ुली फी इबादी वदख़ुली जन्नती। उन वक़्त में चवंदुसि त हे मुतमइन नफ्स, दुनिया जे अंदरि तो मां अल्लाह जे हुक्म जे करे तो पंहिंजे नफ्स खे बाउंड कयो, माण्हुनि जे चवण ते तो तवजो न ॾिनो, माण्हू छा चवंदा इन जी तो गणती न कई, माण्हू घर वारा छा चवंदा या जेके मुंहिंजो नफ्स छा चवंदो मूं वटि टाइम न इन जी गणती न कई, तो जेको आहे पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे हवाले करे छॾी। हालांकि इंसान सम्झंदो आहे शायदि 5 वक़्त नमाज़ पढ़बी, शायदि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा हुक्म मञबा, ज़िंदगी ॾाढी जेका आहे मुश्किल पइजी पवंदी। तोखे नंढे हूंदे खां वठी करे आसानी ऐं खेॾण जी आदत पयल हुई, पर जॾहिं वॾो थिए तुंहिंजे मथां घर जूं ज़िमेदारियूं पयूं, उन वक़्त में तूं कमाइण बि सिखी वएं, उन वक़्त में तूं तगारी ऐं मज़दूरी करण बि सिखी वएं, उन वक़्त में तूं पंहिंजा पघर बि हणणु सिखी वएं, उन वक़्त में तोखे परेशानी न पई थिए। रोज़ानो तूं पघर हणाए करे मज़दूरी करे महिनत करे 500-600 कमाए करे पंहिंजे घर जे अंदरि बचड़नि जो रिज़्क़ खाराए थो ऐं उन्हनि जो बंदोबस्तु करे थो। छो न इहो 5 सवनि जी सां गॾोगॾु अल्लाह जी फर्मा बरदारी करण जे लाइ अल्लाह जे हुक्म ते अची करे मस्जिद में अची करे नमाज़ अची करे अदा कर, ताकि दुनिया जी ज़िंदगी बि बाबरकत बणिजी पवे, आख़िरत जे अंदरि बि इहा नमाज़ अची करे गवाही ॾे। मुंहिंजा रब हदीस शरीफ में अचे थो, जॾहिं असर जो वक़्तु हूंदो आहे, इंसान मसरूफ़ हूंदो आहे, को इंसान जेको आहे पंहिंजे कारोबार में, को दुकान ते, को मज़दूरीअ ते उतां कमु छॾे करे घरनि जे तरफ़ रवाना थींदा, को सौदो साड़ी को सलफ वठंदो ऐं घरनि जे तरफ़ रवाना थींदा वेंदा। इन वक़्त जे अंदरि नमाज़ असर जो वक़्तु अची करे थिए थो, उन नमाज़ असर जे वक़्त में हीउ इंसान उनखे टारे थो छॾे। छो? उनजो को ज़ाहिरी नतीजो दुनिया जे अंदरि कोन्हे। जेकॾहिं न असर नमाज़ न पढ़ण ते राति जो रब खाइण उनजे मथां बंदि करे छॾिया या खाइण वारो वातो बंदि करे छॾिया, ब्लॉक करे छॾिया ऐं हेठां पेशाब पायखाना वारो रस्तो ब्लॉक करे छॾिया, सॼो सारिस नगर अची करे मस्जिद में नमाज़ पढ़िया, हिकिड़ो माण्हू बि पोइ न हुजे हा मुस्लमाननि सां गॾिजी करे हिंदू बि अची नमाज़ पढ़ंदा अथसि। इहा आहे कोन, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। इंसान जो यकीन हुनजे मथां ई जेको नतीजो अखियुनि सां ॾिसे थो, जेको नतीजो नथो ॾिसे हुनजे मथां यकीन न आहे। मौत जेको आहे सरेआम हले थो, केतिरा माण्हू जेके मौत जे वर चढ़ी विया आहिनि। अॼुकल्ह त कोरोना जी बीमारी हले थी, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं वबाऊं। इन हालत में इंसान एॾो गाफ़िल, ॿिया बि अल्लाह जा हुकुम आहिनि, ईअं न आहे त ॿिया बि अल्लाह जा हुकुम आहिनि, पर छा आहे त पाण साईं सॼी ज़िंदगी जे अंदरि नमाज़ हिकिड़ी न छॾी। मुस्लमान पाण ॾींहं में 5 वक़्त नमाज़ूं छॾी वेठा आहियां, सम्झे थो मां पको मुस्लमान आहियां। हितां इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, फरमाई त इहा नमाज़ तव्हांखे बेहयाई खां बि रोकींदी, इहा नमाज़ तव्हांखे फ़हाशी खां बि रोकींदी। अवां नमाज़ पढ़ंदा वेंदा, अल्लाह अहिड़ो हया ॾींदो जो रिज़्क़ जे अंदरि बि अल्लाह पाक बरकत नसीब फरमाईंदो। दुनिया जे अंदरि जेके गुनाह हूंदा, इहे गुनाह अल्लाह पाक नमाज़ जे सदके तव्हां खां छॾाइण फरमाईंदो। हिन जो ज़िंदा मिसाल आहे। अब असां जेके मोली टाइप माण्हू आहियूं, हूअं घणी गुनाहगार हुजूं, पर कम अज़ कम नमाज़ हुजण जे करे सरेआम बि गाना कोन ॿुधंदासीं। इहो नमाज़ जो हिकिड़ो फ़ाइदो आहे कोन्हे, भली घणी लिखनि वञी करे ॿुधूं, पर सरेआम जेको आहे इन नमाज़, इन दीनदारीअ असांखे गुनाह करण खां रोकियो। सुहारी हुजण जे करे, सुनत हुजण जे करे सरेआम माण्हू ठगी कोन कंदो, सरेआम जेको आहे चोरी कोन कंदो, सरेआम जेको आहे अहिड़ी का ग़लति कमु कोन कंदो। इहे अमल आहिनि न, जिन अमलनि जे करे अल्लाह तबारक व तआला नेक अमलनि जे करे इन बुराइनि खां बचण जी रब से तौफ़ीक़ ॾिनी। पोइ घणी तक़वा उहा आहे
जड़े इंसान जो मिलनो आहे ज़ाहिरी बातनी तौर ते इंसान गुनाह का बचे असुल तकवा तो है चाहे मानू दिसे या न दिसे इंसान जो गलत कम का परे हुजे असुल तकवा हुआ है पर बज़ाहिर तौर ते ये नेक अमल जेके इंसान के गुनाह के रुकण जो सबब जरूर कंदा अल्लाह तबारक व तआला का दुआ है अल्लाह सही कुरान के समझण अमल करण जी तौफीक अता